अस्सलाम वालेकुम नाज़रीन, खबरदार न्यूज़ अलर्ट में मां आया निसार शेख। पूरे मुल्क जा सिंध में भी 2018 जी चूंड तैयारियूं ज़ोर शोर सां जारी आहिनि ऐं उम्मीदवारनि पारां जोड़ तोड़ जो भी सिलसिलो तेज़ आहे। उन सिलसिले में मुख़्तलिफ़ शहरनि में सियासी वायुमंडल जूं ख़बरूं खबरदार न्यूज़ अलर्ट में पेश कजनि थियूं। असां सां लाइन ते मौजूद आहे जेकब मां खबरदार न्यूज़ अलर्ट जो रिपोर्टर زاھد खन। जी زاھد, अवां वटि कहिड़ी इलेक्शन जे हवाले सां सूरत हाल आहे? जी नज़र असां हिन वक़्तु मौजूदु शाही बाज़ार में जेके ईंदड़ इलेक्शन जे 2018 इलेक्शन जे बारे में असां पुछा करूं था शहरवासियुनि खे छा चवणु आहे। हाणे इन्हनि जो मुक़ाबिलो आहे PTI ऐं पीपल्स पार्टी जो। अॼु शहरनि पुछा करूं था अक्सरियत कंहिंजी खणी आहे, कहिड़े हवालनि सां? जी साईं, असां पुछा करूं था छा चवणु आहे ईंदड़ इलेक्शन जे हवाले सां? साईं PTI हुजे पीस पार्टी कुझु बि न थींदो, जेको खणंदो बसि खणंदो, बाक़ी हिते थींदो कुझु बि न। जेका आबाद में आम माण्हू जेको आहे उहो ई आम हूंदो, जेको शहर जी हालत आहे उहा ई शहर जी हालत हूंदी। आम माण्हुनि खे ग़रीब माण्हुनि खे कोई रिलीफ न मिलंदो। न इलेक्शन तो बिल्कुल थींदी और गहमा गहमी लगी हुई पई आहे, पर जेको आहे हिन वक़्तु मुक़ाबिलो आहे PTI ऐं पीपल्स पार्टी में। पीपल्स पार्टी माज़ी में 15 साल हिकु हुकूमत कई आहे, 15 साल रहिया आहिनि, 10 साल एजाज़ खान असांजो रहियो आहे MLA। त उन्हनि पंहिंजे दौर में कुझु अहिड़ा तरक़ियाती कम घटि कराया आहिनि बि, जेको ठेकेदार खाई आहे, कोई चेक एंड बैलेंस न हुयो। इन जे करे जेको आहे हो जेका क़यादत आहे PTI वारी उहा बि नई आहे। ऐं ममिया साहिबु बि पहिरियों दफ़ो थियो आहे इलेक्शन में ऐं हिननि जो मुक़ाबिलो आहे। पर हिन वक़्तु जेको रुझान ॾिसूं था त सभु PTI में विया आहिनि तक़रीबन ॿियूं बिरादरियूं, और PTI जो हिन वक़्तु पलड़ो कुझु भारी लॻे थो। अला कंदो तेरी कढंदो, हाणे आहे नसीब जी बात जंहिंजो उहो थींदो। पर असांजो मोहतरमा वोट आहे, असां उनको मोहतरमा ॾींदा, असांजो अबो बि ॾींदो, जेकर असां बि ॾींदा इंशाल्लाह। साईं इंशाल्लाह कढंदो, जेका ॿियनि खटे न खटे इंशाल्लाह जेका बात ज़रूरु खटे। जी अस्सलाम वालेकुम। असांखे लॻे थो त PTI हिन वक़्तु जो आहे त सुठा कमु कंदी। इमरान खान बि जो आहे त सुठो लीडर आहे। असांजो ख़्यालु आहे त PTI खे वोट ॾियणु खपनि।